अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु दोस्त ठीक न ऐं ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां कुझु अरसो मतिलबु कुझु ॾींहुं महीनो मां हीअ कमु छॾे ॾिनो हुयो ऐं तव्हां दोस्तनि खे कुझु बि रिव्यू वग़ैरह न पियो ॾेई सघां, कुझु मजबूरनि सबबु। जीअं त हाणे तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिकु ज़ार ज़िंदगी ड्रामे जे बाबति में वरी रिव्यू ॾींदासीं असां, जीअं त जल्द खां जल्द। तव्हां त असांजे चैनल ते ॾिसंदा आहियो, उनखां पहिरियां जेकॾहिं चैनल ते नवां आयल आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे छॾींदा, जीअं अचण वारो हर वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि तक पहुची सघे। जीअं त अॼु जे हिन वीडियो में बि दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त ज़ार ज़िंदगी ड्रामे जूं केतिरियूं एपिसोड अची चुकियूं आहिनि ऐं केतिरियूं ईंदियूं ऐं केतिरे ताईं ड्रामे खे हलायो वेंदो ऐं छा थियण वारो आहे, तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। जीअं त अवी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 135 किस्तूं जीअं त अची चुकियूं आहिनि। जीअं त तव्हां दोस्तनि खे सभ खां पहिरियां ॿुधाईंदो हलां त जीअं त हिन वक़्तु रबनि भॼायो वियो आहे मीरा खे। जीअं त हाणे वरी उन्हनि जे भाइरनि खे मतिलबु उन्हनि जे ख़ानदान खे घर वारनि खे राणे वारनि खे मतिलबु हाणे आज़ादु कयो थो वञे। जीअं त उन ते कमाल खान ॾाढा ज़ुल्म कया ऐं तमामु उन्हनि ते उन्हनि खे रुसवा ऐं ख्वार कयो ऐं उन्हनि जी इज़तनि खे बामाल कयो वियो। जीअं त तमामु उन्हनि जे मथां ज़ुल्म खड़ो कयो वियो ऐं जीअं त हिन वक़्तु उन्हनि खे रैस गफ़ार ख़ान आज़ादु कराए थो। जीअं त हाणे उन्हनि जा हर्ष मतिलबु उन्हनि खे चवंदो आहे तव्हां हिन वक़्तु बसि आज़ादु आहियो, कालू खे नापो ॾेई मोकिलींदो आहे। ऐं हिन वक़्तु रबनि बि जीअं त मीरा सां निकाह करे चई रहियो हुयो त मां सिधो रैस गफ़ार ख़ान जी ओता कोट हलंदासीं ऐं हवेली वटि। जीअं उहो पढ़ियल लिखियल माण्हू आहे ऐं हीउ सम्झी वेंदो ऐं पंहिंजे भाउ बेलगाम कमाल ख़ान खे लगाम ॾींदो, जीअं त मतिलबु रोकींदो। जीअं पढ़ियल लिखियल आहे उहो पढ़ी लेट ऐं कमाल ख़ान खे रोकींदो। सो दोस्तो, असां अॻिते बि रिव्यू तव्हां दोस्तनि खे जल्द खां जल्द ॾींदासीं। हाणे असां जे रोज़ानो हर वीडियो हिन वक़्तु जो तव्हां राति जो ॾिसंदा किस्त खां बाद में रिव्यू। सो दोस्तो, लाज़मी शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा।